नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जामशोरो ज़िले अंदरि माकड़ डेरो जमाए वरितो। फसल ऐं चौपायो माल जो चारो खाई नास करे छॾियो। देसी टोटका बि नाकाम थी विया आहिनि। कोटड़ी सेमण ऐं थाणो बुला खान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरनि ई महीने खां माकड़नि जे फसलनि ते हमला जारी आहिनि। मंज़ूराबाद जे दे सोरकी, कुंडेर, वेड़ो ऐं दे ढांबड़ी में माकड़ फसलनि खे खाई चट करे छॾियो आहे। कोहिस्तान जे ॻोठ खान मोहम्मद पालारी, मोटियो आलम, मटर पालारी ऐं ॿिनि इलाइक़नि में माकड़ गुआर, तिर, मूंग, जुअर ऐं ॿिया फसल खाई नास करे छॾिया आहिनि। इंतज़ामिया को बि तहरीक न वरितो आहे। आबादगार सख़्त परेशान आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जामशोरो ज़िले अंदरि माकड़ डेरो जमाए वरितो। फसल ऐं चौपायो माल जो चारो खाई नास करे छॾियो। देसी टोटका बि नाकाम थी विया आहिनि। कोटड़ी सेमण ऐं थाणो बुला खान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरनि ई महीने खां माकड़नि जे फसलनि ते हमला जारी आहिनि। मंज़ूराबाद जे दे सोरकी, कुंडेर, वेड़ो ऐं दे ढांबड़ी में माकड़ फसलनि खे खाई चट करे छॾियो आहे। कोहिस्तान जे ॻोठ खान मोहम्मद पालारी, मोटियो आलम, मटर पालारी ऐं ॿिनि इलाइक़नि में माकड़ गुआर, तिर, मूंग, जुअर ऐं ॿिया फसल खाई नास करे छॾिया आहिनि। इंतज़ामिया को बि तहरीक न वरितो आहे। आबादगार सख़्त परेशान आहिनि।